सिंध के मुख्तलिफ इलाक़नि में किथे हल्की किथे तेज़ बरसात, मौसम खुशगवार। कराची के डिफेंस क्लिफ्टन, सदर आई चंडीगढ़ रोड, शाहरा फैसल एम जिना रोड, मलीर, गुलशन इकबाल, गुलिस्तान जोहर ऐं ॿियनि इलाइक़नि में मींहुं। हैदराबाद, सखर, लाड़काणो, शहीद बेनज़ीराबाद ऐं मीरपुर ख़ास डिवीज़न जे नंढनि वॾनि शहरनि में बरसात। जामशोरो, कंबर शहदादकोट, दादू, उमरकोट, सखर, पनवाकिल, सांगी, खैरपुर, पीर जो ॻोठ, सोभोदेरो, नारो, चूंडको, बबरलुई, बोज़दार, वॾा, ॾिपारजा, सेठारजा, सगियूं, नौशर फिरोज, खानवाहण, पडीदन, ठारूशाह, बिरियासिटी, हालाणी, बांधी, मधेजी, हुमायूं शरीफ, कंधरा, सांगड़, खिपरो, चौधगी, सरहाड़ी, पैरूमल, चोटियारियूं, वर्कशॉप, सेवण, लखी गुलाम शाह, कंबर शहदादकोट, नसीराबाद, वगण, गाजी ख्वावड़, लालू रांक, मेहड़, मोहनजोदड़ो, डोकरी, बाड्रे, कंदकोट, कशमोर, बख्शापुर, गौसपुर, काजी अहमद, मटियारी, मनहड़ो, दादू, टंडो रहीम खान, थाणे बुला खान समेत कोहिस्तान के मुख्तलिफ इलाइक़नि में भी वसकारो। हेठां वरनि इलाइक़नि में पानी भीजी वियो। केतिराई फीडर ट्रिप थियण सबबि बिजलीअ जी फराहमी मुअतल। सिंध ऐं पंजाब में ईंदड़ 24 कलाकनि दौरान गजगोड़ सां वधीक बरसातुनि जी अॻकथी। अर्बन फ्लडिंग जो ख़दशो ज़ाहिर। टंडो रहीम खान समेत काशी ऐं कीरसर जाबलू सिलसिले में तेज़ बरसातुनि खां पोइ नयूं वही आयूं। काशी जो दादू, जोही, भान शहदाबाद, सेवण शहरनि सां ज़मीनी राब्तो कटिजी वियो। काशी वासी ॾढ पलाइण ते मजबूर, ॾुखियाईनि में इज़ाफ़ो। वफ़ाक़ी काबीना जी मिल्कियती इदारनि बाबति निजकारी कमेटी 5 सालनि में 24 इदारनि जी निजकारी जी मंज़ूरी ॾेई छॾी। पधराई में ॼाणायो वियो आहे त इजलास में फ़ैसिलो कयो वियो त ॿियनि SOEs खे शामिल करण जो फ़ैसिलो दर्जाबंदी जी पुॼाणी खां पोइ कयो वेंदो। हुकूमत निजकारी सां वापारी मामलनि में वफ़ाक़ जो मलदख़ल घटि कंदी। वफ़ाक़ खे सिर्फ़ स्ट्रेटेजिक ऐं ज़रूरी SOEs ताईं महदूद करणो आहे। स्ट्रेटेजिक खां सवाइ ॿियनि SOEs खे CCPO साम्हूं रखियो वेंदो। OGDCL जा शेयर्स पेट्रोलियम डिवीज़न खे मुंतक़िल करण ते बि गौर कयो वियो। तहरीक इंसाफ़ पार्टी डिसिप्लिन जी भञकड़ी ते पार्टी अॻुवाणी MNA शेर अफज़ल मरवत जी बुनियादी मेंबरशिप ख़त्म करे छॾी। PTI जे एडिशनल सेक्रेटरी जनरल फिरदौस शमीम नकवी जी सही सां जारी पधराई में चयो वियो आहे त शेर अफज़ल मरवत नोटिस पीरियड ते हो। शेर अफज़ल मरवत खे पार्टी ज़ाब्तनि जो को ख़्याल नाहे। हू पाण खे पार्टी कानूननि खां मथां सम्झे थो। जेकॾहिं शेर अफज़ल मरवत हिकु इज़तदार शख़्स आहे त क़ौमी असेंबली जी सीट तां इस्तीफ़ा ॾेई छॾी। इसराइली एजेंसी इस्माइल हनिया जे क़त्ल लाइ ईरानी एजेंट्स खे इस्तेमाल कयो। बरतानवी अख़बार जी दावा। बरतानवी अख़बार दावा कई त इसराइल जी ॻुझी एजेंसी मोसाद हमास सरबराह इस्माइल हनिया जे इस्तेमाल हेठि महिमान खाने जे 3 कमरनि में धमाकेदार मादो ॿिनि ईरानी सिक्योरिटी एजेंटनि ज़रिए नस्ब करायो हो। ईरान, लिबनान ऐं हिज़बुल्लाह जी हमले जो ख़तरो। अमरीकी फ़ौज जंगी बहरी जहाज़ विच ओभर में मोकिलण जो हुकुम सां गॾु खिते में ज़मीनी मिसाइल डिफेंस सिस्टम्स में वाध करे छॾी। पेंटागोन तरफ़ां अमरीकी विरहाक जहाज़नि जो स्क्वाड विच ओभर मोकिलियो वेंदो। हमास सरबराह इस्माइल हनिया जी शहादत खां पोइ ईरान, हमास ऐं हिज़बुल्लाह जे इम्कानी जवाबी कार्रवाई खे ॾिसंदे अमरीका उपा वठी रहियो आहे। अमरीकी दिफ़ा वारे वज़ीर लॉयड ऑस्टिन बैलिस्टिक मिसाइल किराइण जी सलाहियत रखंदड़ नेवी क्रूज़र्स ऐं डिस्ट्रॉयर्स विच ओभर ऐं यूरोप मोकिलण जी मंज़ूरी ॾेई छॾी। पेंटागोन जो चवणु आहे त दिफ़ा वारे वज़ीर अमरीकी फोर्सिस जे तहफ़ुज़ ऐं इसराइल जी हिफ़ाज़त लाइ दिफ़ाई पोज़ीशन में तब्दीली जो हुकुम ॾिनो। उन जो मक़सदु आहे त अमरीका मुख़्तलिफ़ हंगामी हालतुनि जो जवाबु ॾियण लाइ तयारु रहे। ईरान जे निगरान परॾेही वज़ीर अली बाकरी जो गॾियल क़ौमुनि जे सेक्रेटरी जनरल सां टेलीफ़ोन ते राब्तो वाज़े कयाईं त इसराइल खां इंतकाम वठण जे हक़ तां ईरान कंहिं बि सूरत में हथु न खणंदो। हमास अॻुवान इस्माइल हनिया खे शहीद करे ईरान जी क़ौमी सलामती ते हमिलो कयो वियो ऐं इलाइक़ाई इस्तेहकाम जी भञकड़ी कई वई। जवाबदारनि खे सज़ा ॾिनी वेंदी। ईरानी परॾेही वज़ीर आलमी बिरादरी ते ज़ोर ॾिनो त हू इसराइल ख़िलाफ़ बीहनि ऐं ग़ज़ा में ॾोह रोकण लाइ इसराइल ते दॿाउ विझनि।
पंजाब जी असेंबली मेंबर अपोजिशन लीडर अहमद खान चीफ इलेक्शन कमिश्नर समेत ॿियनि मेंबरनि ख़िलाफ़ रेफरेंस सुप्रीम जुडिशल काउंसिल में दाख़िल करे छॾियो। रेफरेंस में मौक़िफ़ इख्तियार कयो वियो आहे त चीफ इलेक्शन कमिश्नर ऐं ॿिया मेंबर जानबदार आहिनि। आम चूंडुनि में चीफ इलेक्शन कमिश्नर जानबदारीअ जो मुज़ाहिरो कयो, उन्हनि क़ानूनी ऐं आइनी ज़िम्मेवारनि जो मुज़ाहिरो न कयो, खेनि बिना देर उहिदनि तां हटायो वञे। रेंजर्स ऐं पुलिस जो घोटकी जे कचे में ऑपरेशन, हिकु ॾोहारी मारिजी वियो, 6 ज़ख़्मी। रेंजर्स ऐं पुलिस मीर अहमद जागीरानी, अली हसन जागीरानी गैंग जे थाकनि ख़िलाफ़ ऑपरेशन कयो। धाड़ेलनि जी रेंजर्स ऐं पुलिस ते फायरिंग, जवाबी फायरिंग में हिकु ॾोहारी मारिजी वियो, 6 ज़ख़्मी थी पिया। रेंजर्स तर्जमान मूजिबि ज़ख़्मी में ख़ैबर नजीब, दिलशाद ज़हूर, शकूर ऐं हिकु अणॼातल धाड़ियल शामिल। जागीरानी गैंग क़त्ल, भुंग लाइ अगवा समेत ॿियनि वारदातुनि में मुलविस आहे। वधीक जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ ऑपरेशन जारी। FIA साइबर क्राइम सखर में पुरस्कार नमूने फौती वियल लाड़काने वासी नौजवान एजाज शेख जे वारसनि बरसात दौरान लाश प्रेस क्लब अॻियां रखी एहतिजाजी धरणो। वाक़िए जी शफ़ाफ़ जांच कराए इंस्पेक्टर लुत्फुल्ला सोढर ऐं ॿियनि ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ जो मुतालबो कयो। ठटे वेझो ॻोठ मलूक शाह बि बरसात खां पोइ घर जी छित किरण सबबि ॿारड़ो दॿिजी फौती ॿारड़े असद मल्ला जे घर भातियुनि में कोहराम मची वियो। दोदापुर में बरसात जो वज़कारो सालार शाख ऐं कोटड़ी शाख के 20-20 फुटनि जा घारा पइजी विया। ॻोठाणा पंहिंजी मदद पाण तहत घारा बंदि करण में रुधल। बेगारी केनाल समेत मुख़्तलिफ़ शाखुनि में पाणी ओवरटाप थियण लॻो। ॻोठाणनि पारां वधीक पाणी वहिकरण सबबि शाखुनि खे वधीक घारा पवण जो ख़दशो ज़ाहिर। आबादी अमिलो पहुची न सघियो। आला इख्तियारनि खां नोटिस वठण जो मुतालबो। ऐं कैमला हैरिस डेमोक्रेट पार्टी जो सदारती उम्मीदवार बणजण लाइ पार्टी अॻवाननि जे घुर्बल अंग जी हिमायत हासिल करे वरिती। कैमला हैरिस अमरीका जी 250 सालनि जी तारीख़ में वॾे प्लेटफॉर्म तां सदारती चूंडूं विढ़ंदड़ पहिरीं औरत आहे जेका भूरे नस्ल मां न आहे। कैमला हैरिस खे बाज़ाब्ता तौर डेमोक्रेट सदारती उम्मीदवार ईंदड़ हफ़्ते नामज़द कयो वेंदो।